मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां पुलिस पिकेट ते बीठल एहलकार जो मुक़ाबिलो। गोली लॻण सबबि हिकु एहलकार सख़्तु ज़ख़्मी, हथियारबंद ज़ख़्मी, पुलिस एहलकार जी राइफल बि खणी विया। ख़बर मूजिबि मेहर भरिसां ए सेक्शन थाणे जी हद मेहर फरीदाबाद रोड ते कमांगर लाड़ी भरिसां पुलिस पिकेट ते मुक़रर एहलकार ज़ाहिद तुनियो मुमताज़ चाड़ियो जो रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठि बाद पुलिस एहलकार ज़ाहिद तुनियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। हथियारबंद ज़ख़्मी पुलिस एहलकार जी सरकारी राइफल बि साण खणी विया। पुलिस मूजिबि मेहर थाणे जा पुलिस एहलकार कमांगर लाड़े ते तैनात हुआ। खेनि इतला मिलियो त पिकेट भरिसां रोड ते कुझु माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। पुलिस एहलकार पहुता त ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पुलिस एहलकारनि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू करे रही आहे। होॾां ज़ख़्मी पुलिस एहलकार खे तालक अस्पताल मेहर मां तिबी इमदाद बाद खेसि ॻणिती जोगी हालत में लाड़काणे नियो वियो आहे। जॾहिं त मेहर फरीदाबाद पुलिस इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। इब्तिदाई इतलाउनि मूजिबि हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया आहिनि।